न्यूज़ जो सिंध के सलाम जी नाज़रीन, आऊं यहाँ ताजा सोलंगी जिन तव्हांखे बखूबी ख़बर है तो मुल्क में महंगाई जो तूफ़ान बरपा है, जैमें हर तबको पीट जी रहा है, पर गरीब ऐं मिसकिन तबको उन में कख ई पन वांगुरु उॾड़ी रहियो आहे। माण्हू पंहिंजी ज़रूरत जूं घुर्जूं पूरा करण लाइ मजबूर आहिनि, ॿियो त ठहे पर ज़िंदगी जा कुझु पल वधीक हासिलु करण जे लाइ माण्हू गभे जी ॻोल्हा लाइ सरगर्दान आहिनि। रोज़गार जी खोट ऐं महांगाईअ जे तेज़ तूफ़ान माण्हुनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। सो नाज़रीन, अचो त तल्क हैदराबाद बराड़ीअ में इन्हनि मुतासिर माण्हू सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। दादा, तव्हांजो नालो छा आहे? आशिक़ अली। हीअ जेका अटो, दाल, चांवर, हीअ जेका महांगाई जेका थी चुकी आहे उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? अदा हींअर ग़रीब माण्हू हुयो न, जीअं हाणे हिन हुकूमत में जंजाल थी वियो आहे। हींअर ताईं पाण ॾिसो पिया त 140 रुपया लीटर पेट्रोल थी वियो आहे, डीज़ल थी वियो आहे। ऐं तंहिंखां पोइ हिन खां पोइ हींअर दाल, ग़रीब माण्हू अॻे भला आलू या दाल वग़ैरह इहे बि ताईं हींअर हिसाबु लॻाए किथे वञी पहुतियो न। ग़रीब माण्हू हींअर असांजे हिसाब सां त ॾाढी मुश्किलात में आहे। बाक़ी जेके अमीर आहिनि, जंहिंजी सरंदी आहे, जिन वटि आहे बैलेंस आहे, से उहे पंहिंजो कमु हलाईंदा। बाक़ी ग़रीब माण्हू जेको हिकिड़ो ॼणो कमाइण वारो ऐं जान हलाइण वारो, उन लाइ ॾाढो हींअर ॾुखियो जान आहे। ऐं मज़ूर माण्हू हींअर तक़रीबन ॾिसो, असांजे हिते जेको बि तबिको आहे सॼो हिते मज़ूर वियो आहे। ऐं मज़ूर वीचारो हिकिड़ो छा तारीख़ वीचारो कमाए, छा घर जी पूरी कंदो, छा पंहिंजे बच्चनि जी पूरी कंदो, पंहिंजे बच्चनि जा त लट या कपिड़ा बि न वठी सघंदो सहुला। अदा हाणे तव्हां पाण ॾिसो, हीउ हिकिड़ो इस्तिसाल जो दौरु आहे। पोइ तबिको अॻे ई बेरोज़गार आहे, इस्तिसाल में मुब्तला आहे। मथां हीअ जेका महांगाई जेका आई आहे न, इहा पोइ तबिके खे जेको इज्तिमाही ख़ुदकशियूं करण ते मजबूर कंदी। छाकाणि त रोज़गार आहे कोन। दाल 200 रुपया किलो आहे, पेट्रोल 140 रुपया लीटर आहे। ग़रीब माण्हू अटो तव्हां ॾिसो, उहो बि 80 रुपया किलो थी वियो आहे। त हिन एॾे महांगाई जे दौर में ग़रीब माण्हू किथे थो पूरे पई सघे। सो असां ईअं था सम्झो त हीउ हिकिड़ो ग़रीब माण्हू जे ज़िंदगी जो सुवालु आहे, ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे। ग़रीब माण्हू खे इज्तिमाही ख़ुदकशियूं करण जी हिकिड़ी पॉलिसी आहे गवर्नमेंट जी। असां इन पॉलिसी जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं असां चाहियूं था त आवाम खे हिकिड़ो रिलीफ मिले, पोइ तबिके खे हिकिड़ो रिलीफ मिले, शयुनि जी जेको आहे सो अघनि में हिकिड़ी घटिताई अचे, जंहिंसां ग़रीब तबिको जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी आसान गुज़ारे सघे। वधी वियो आहे, ग़रीब माण्हू परेशान आहे। 300 रुपया तारीख़ कमाइण वारो मज़दूर केॾांहुं वञे, उन जी बीमारी, इहो दवाउनि जो ख़र्च, डीलर दुकानदार इहो परेशान आहे। हुकूमत खे अपील आहे त महांगाई ते थोरो कंट्रोल कयो वञे। सरमाएदार जेके बि आहिनि उहे न पघार था वधाइनि, न हुकूमत मथां पघार थी वधाए, ऐं ग़रीब माण्हू तबिको केॾांहुं वञे। हर शइ महांगाई, अटो, गिहु, दाल, मिर्च सभु वग़ैरह, ग़रीब माण्हू केॾांहुं वञे। 10-12 हज़ार पघार मां अॼुकल्ह छा थो थिए, कुझु ई कोन थो थिए। सभु को ग़रीब माण्हू को ख़ुदकशी करण में पोइ केॾांहुं वञनि वीचारा। ग़रीब तबिको ईअं ई कंदो। महिरबानी करे वज़ीर आला मुराद अली शाह खे या इमरान ख़ान खे अपील थी कजे त उन्हनि खे गुज़ारिश आहे त कुझु पंहिंजो घटिताई कनि ऐं पंहिंजो ग़रीब माण्हुनि जो रिलीफ ॾियनि। वाह महांगाई लॻी पई आहे हींअर। ग़रीब माण्हू 300 रुपया कमाइण वारा छा खाई सघनि था। ॿार पुठियां 6-7 ॿार आहिनि ऐं उन जी पूरी कयूंसीं, कपिड़े लटे जी पूरी कयूं या असीं अटे जी कयूं। अटो 80 रुपया किलो थी वियो, हलियो ग़रीब आवाम बुख बि मरे, ॿियो कुझु बि कोन्हे को। हिते महांगाई वधी थी वई हली आहे, हाणे छा कयूं, केॾांहुं वञूं। ऐं उन जे बावजूद बि असांजो इहो अर्ज़ु आहे त कंहिं बि लीडर खे या कंहिं बि वज़ीर आला खे एतिरी महिरबानी कयो, थोरी महांगाई घटि कई वञे, इहा तव्हांजी महिरबानी थींदी।